अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। कीअं आहे दोस्तों? उमेद है ठीक ठाक हूंदा, ख़ैर ख़ैरियत सां हूंदा ऐं अल्लाह ताला जा लख लख एहसान आहिनि। मां भी बिल्कुलु ठीकु आहियां। दोस्तों अॼोको मुंहिंजो ही जेको वीडियो आहे सो ज़हर ज़िंदगी ड्रामे जे बारे में आहे। अॼु मां ज़हर ज़िंदगी ड्रामे जे बारे में तव्हांखे तमामु घणी अहम अपडेट ॾियण वारो आहियां। जीअं त दोस्तों तव्हां सभिनी खे ख़बर आहे त ज़हर ज़िंदगी ड्रामो गुज़िरियल 5 ॾींहंनि खां वठी सिंध TV ते न पियो हले, न पियो अपलोड थिए। उन खां अलावा ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगीअ ते मिस्टेकनि जा वीडिया मुंहिंजा बि न पिया अचनि। दरअसल दोस्तों इन जी वजह इहा आहे त जीअं त तव्हां सभिनी खे ख़बर आहे त हिन वक़्तु सिंध में हिकु वॾी तबाही आई आहे सैलाब जी सूरत में। त ज़हर ज़िंदगी ड्रामो बि मीरपुर माथेले में ठहंदो आहे, उते बि सैलाब आयो आहे, जंहिंजे करे ज़हर ज़िंदगी ड्रामे जी जेका शूटिंग आहे उहा काफ़ी सारो मुतासिर थी आहे ऐं पोस्टपोन थी वई आहे। ऐं नई सिरे ज़हर ज़िंदगी ड्रामे जी शूटिंग जेका आहे सा ॿिए कंहिं हंध ते जारी आहे ऐं जल्द खां जल्द सिंध TV ते वीडियो अपलोड किस्तूं अपलोड थी वेंदियूं ज़हर ज़िंदगी ड्रामे जूं, बाक़ी जेके रिकॉर्ड थियणियूं आहिनि। ऐं उन खां पोइ जीअं ई सिंध TV ते ज़हर ज़िंदगी ड्रामे जूं किस्तूं अपलोड थींदियूं त मां बि मिस्टेकनि जा वीडियो पंहिंजे चैनल ते ज़रूरु रखंदुसि। फ़िलहालु दोस्तों हिन वक़्तु जेको आहे मां सिंध ॼाईअ ते जेके मिस्टेकूं थियूं आहिनि उन्हनि जा वीडियो अपलोड पियो कयां पंहिंजे चैनल ते। तव्हां उहे उन्हनि खे इंजॉय करियो। जीअं ई ज़हर ज़िंदगी ड्रामो अपलोड थींदो त मां उन ते बि वीडियो ठाहिणु शुरू करे छॾींदुमि। ऐं दोस्तों मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो, ताकी जीअं मां ज़हर ज़िंदगी ड्रामे ते वीडियो अपलोड कयां त सभ खां पहिरियां तव्हां ताईं पहुची सघे। दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।